अस्सलामु अलैकुम दोस्तों, मां यहाँ वसीमुल हसन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी मैसेज। सिंध जे मुख़्तसर तारीख़ जी टीं क़िस्त में असां ॼाणींदासीं अरबनि जे सिंध में अचण जो सबबु। अज़ीज़ान, सिकंदर जे वक़्त खां वठी 5वीं सदीअ ताईं सिंध जे तारीख़ जी पूरी सद कान्हे। ईस्वी 5वीं सदीअ जे पछाड़ी धारे सिंध में राय घराणे जी हुकूमत थी, जंहिंमां राजा ॾाहर आख़िर में राजा थियो। राजा ॾाहर सिंध में 8 वरिह चङी बादशाही कई। तंहिंखां पोइ हिकिड़ो ख़राब इंतिफ़ाक़ थियो, जंहिं करे हिन जी राज में रोलो पइजी वियो। उन्हनि ॾींहनि में ख़लीफ़ो वलीद अरब ऐं शाम जो बादशाह हो। संदसि तख़्त गाह बग़दाद हो। सरनदीब जे राजा उन्हीअ ख़लीफ़े जे लाइ के क़ीमती सौगात सूखिड़ियूं शयूं जहाज़ में मोकिलियूं। से जॾहिं सिंध जे देवल बंदर वटि आयूं, तॾहिं उते जा चोर जहाज़नि ते काहे आया ऐं उहे शयूं फुरे विया ऐं के माण्हू मारे ऐं के क़ैद करे विया। के हीअं बि लिखनि था त ख़लीफ़े अब्दुल मालिक किन ख़ूबसूरत बानियुनि ऐं ॿियनि खे सौदागरी शयुनि जी ख़रीद करण लाइ 8 जहाज़ सरनदीब ॾे मोकिलिया हुआ। तिन खे देबल बंदर वटि हिकु चोरनि जे टोले अची फुरियो ऐं केतिरो क़ीमती माल ऐं हबशी बानियूं चोराए विया। ख़लीफ़े जे पारां इराक़ जे हाकिम हज्जाज राजा ॾे पैगाम मोकिलियो त उहे चोर हथ करे उन्हनि खे जोगी सज़ा ॾिए ऐं फुरियल शयूं वठी पहुचाए। राजा ॾाहर जवाबु ॾिनो त उहे चोर उन्हीअ हंधि ज़ोर आहिनि। उन्हनि जे ॾोहनि जो आउं जवाबदार न आहियां। जॾहिं ख़लीफ़े अब्दुल मालिक खे उन्हीअ जवाब जी ख़बर पई, तॾहिं हिन हकदम सिंध ते काह करण लाइ लश्कर संभरायो। पर उनजे विच में ख़लीफ़ो पाण मरी वियो ऐं पंहिंजे पुट वलीद खे वसीयत करे वियो त सिंध ते काह करे वेर वठे। उन मूजिबि ईसवी सदीअ जे शुरूआत में अरबनि जो 3000 लश्कर बज़ील जे हथ हेठि देबल बंदर ते काहे आयो। जॾहिं राजा ॾाहर खे अलवर में उहा ख़बर पहुती, तॾहिं